दोस्तों पंहिंजा ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे दिलि वारनि खे सिंधी ॿारनि खे सुहिणे सुहिणे यारनि खे भली कार पंहिंजे यूट्यूब चैनल शाहिद कोसो वर्क में। दोस्तों अॼु हिकु बहितरीन मां बहितरीन ख़बर तव्हां सां शेयर कंदुसि। दरअसल दोस्तों तव्हां ॾिठो त कीअं कासिम हिकिड़ो मलावनी चंड माई सां निकाह करण जूं ॻाल्हियूं करे थो, जंहिंजा चकर जाबिर सां हुया। इहा कासिम खे ख़बर आहे ऐं जाबिर वार्निंग ॾेई छॾी त मां तोखे बंदूक खणंदुसि ऐं हुन जेको आहे इन्हनि खे पकड़ण जे लाइ सॼो ॻोठु सरगर्म आहे। सांवल होॾां कासिम होॾां चाकर खान जा माण्हू, माना हर को इनखे पकड़ण जे चकर में आहे। हीअ वरी शादियुनि जे चकर में लॻा पिया आहिनि ऐं ॿाहिरि ॿई हिक ॿिए जा दुश्मन बि थी विया आहिनि। जीअं ई अलॻि थींदा इहे ग़लती कंदा, अहिड़े हिसाब सां कासिम पकड़ियो वेंदो सांवल जे हथां। सांवल खे गेले गेले कुटको ॾींदो, अहिड़े हिसाब सां ज़बरदस्त सीन हूंदा उहे। ऐं ॿी त कान ॿुधाईंदो हलां दोस्तों, इनखे कोशिशि आहे त इनखे ड्रामे खे खुटाइण जी। बहरहाल कुझु ख़बरूं अचनि थियूं त मतां इन ड्रामे खे वधायो वञे। भई रही ॻाल्हि रियासत ड्रामे जी, उनजी शूटिंग ॿीहर शुरू थी वई आहे दोस्तों। खजूर साहब पंहिंजी शादी जी ख़ुशियूं मल्हाए वरितियूं काफ़ी अर्सो पहिरियों, हाणे टियों ॼाणो आहे त उनजी शूटिंग हली रही आहे लगातार अॻिते उन ड्रामे खे कंप्लीट करण जे लाइ ऐं उनखे वरी ॿीहर हलाइण जे लाइ, जीअं उनखे हलायो वञे रियासत मेगा सोप सीरियल खे। वीडियो सुठो लॻो त शाहिद कोसो वर्क यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा।